सनातन भारत की आवाज़ सनातन डायरेक्टरी ऐं HKT प्रोग्राम पेश करे रही है। वाह साईं वाह वाह मुंहिंजा साईं वाह हरेश कुमार तुलसीदास मां गांधीधाम जो सिंधी। मूंखे ख़ुशी आहे कि हिकिड़ो हीरो हिन गांधीधाम में आहे। HKT जेको आहे तारीख़ 23 शाम जो 6 लॻे होटल रेडिएशन में अंदरि 10,000 खां 20,000 माण्हू जमा थींदा। हिकिड़े शख़्स जे ऐवान ते सिंधी होज़ी कई वेंदी, भरपूर इनाम ॾिना वेंदा। वाह सिंधी वाह, शान आयो तव्हां असांजे सिंधी समाज जी। प्रोग्राम जीअं जो तीअं तव्हांजो गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड में थींदो। अॼु ताईं सूदी 6,200 रिकॉर्ड कयो वियो आहे, माण्हू जमा कया विया आहिनि। पर अॼु मूंखे लॻे थो रेडिएशन जे ॿाहिरि सूदी पटन सूदी माण्हू ईंदा ऐं वणजारी अनक इनाम, भरपूर इनाम निशुल्क ॾिना वेंदा। मां स्वागत थो कयां सर्व सिंधी समाज जेके बि गुजरात जो ही वीडियो ॿुधी रहिया आहिनि, ख़ासि करे आदिपुर गांधीधाम में जेकी होज़ी थी रही आहे उन होज़ीअ में अचो ऐं पंहिंजो हथु हरेश कुमार तुलसीदास खे ॾियो, जेको हिकिड़ो शख़्स सिंधी जहान खे होज़ीअ जे बहाने गॾु करणु निकितो आहे। धन्यवाद। मां महेश पी आहूजा राष्ट्रीय सिंधी समाज ऐवान थो कयां असां तव्हां गॾु आहियूं। असांजी सॼी टीम दादा वरदानी साहब, प्रकाश रामचंदानी, जय श्री खालसा, रीतू भाटिया ऐं जेके असांजा आगेवान आहिनि अहमदाबाद, पोरबंदर, भावनगर तव्हांखे शुभेच्छा ॾेई रहियूं आहिनि। जय झूलेलाल।